ॻोठ रबवेरी खावड़ पश्चिम कच्छ इंडिया का अनवर समूह कलम खणे थो पंहिंजे नंढड़े भाउ मरहूम मोहम्मद असलम समूह जी यादि में। थी विया परवाज़ पखी प्यार वारा करे बाग़ खाली, थी विया परवाज़ पखी प्यार वारा करे बाग़ खाली, जीव जुरियो अंदर गरियो कई पखियुनि मोकिलाणी, ग़म जीजे में गुल गुमनाम पन बि छणी पट थिया, मधुर आलापन खां चमन आजो न रहियो बाग़ वाली। हुजको निभागी कूंज वांगर पंहिंजे साथ ऐं वलर मां विछड़ी एॾो परे हलियो वियो जितां खां को बि न वरियो आहे न वरणो आहे। हू जंहिंजा समूरा ख्वाब खाक मां खलकिया विया हुआ ऐं खाक सां मिली खाक थी विया। हू जंहिंजूं सारियूं आशाऊं ऐं उमेदूं अध में अड़िजी वियूं, हू जंहिंजा समूरा जज़्बा रुतन जतन जूर थी झूने जा जुड़ी विया, हू जेको साथ साथियुनि खे सफ़ा सुञूं करे सिक में सिका ऐं राहे वियो, हू जेको अधु राति जो उथी सीनूं ताणे शुजात खे पंहिंजो साथी बणाए अंधारी राति में पंहिंजे मोगे माल खे मोटाइण लाइ निकिरी पवंदो हो, हू जेको पखी जीत जानवरनि सां वॾो प्यार कंदो हो, हू जेको पंहिंजे मेन खे मन में माग ॾेई जाॻंदो हो, हू जंहिंखे अॼु भानाणो सारे ऐं पुकारे पियो, हू जंहिंखे अॼु भानाणो सारे ऐं पुकारे पियो, जंहिंजो भानाणो आस्थानूं ऐं ओताक हूंदो हो, जंहिंखे यारनि सां यारी जा अञा कई खंडर खोटणा हुआ, हू जंहिंजे अक्स खे मोरो ऐं सर वारो सहकी सहकी पंहिंजे विखड़ियुनि में विहारे ऐं सारे पियो, हू जंहिंजे आजाणे लाइ इस्माइल भिट अञा इंतज़ारीअ में हुई, हू जंहिंजो पंधु ऐं हंधु असां खां अब्द लाइ दूर परे थी वियो, हू जंहिंजे वञण खां पोइ गुज़रगान मथे बीठल वण वलियुनि जा गुल ऐं फुल कुमाइजी विया, हू जंहिं लकियूं लक ऐं अक अञा लाॾ कोॾ में ॾिसणु घुरिया थे, हू जंहिंजो अञा पंध असां खां पुछाऊं पिया कनि, हू जंहिंखे अञा कई रंग रचाइणा ऐं मेला मचाइणा हुआ, हू जंहिंखे मिट माइट यार भेनर भाइरनि सां ख़ूब ख़ुशियूं करणियूं हुयूं, हू जंहिंखे चोॾहीं जी चंड जी चांडाण सां पंहिंजे मन मंदर खे मुनवर करणो हो, 7 नवंबर सियारे जे सुबुह सीने मां सूर थी गुज़रियो, हू जेको घुमंदे फिरंदे अचानक ओचितो 2 नवंबर 2018 ते लाइलाज मूज़ी मर्ज़ में मुब्तला थी पियो। मूज़ी मर्ज़ हुन ते एतिरा वार कया ऐं तकलीफ़ूं ॾेई तड़पायो जो हू उथण वेहण त परे पर खाइण पीअण खां ॿाहिरि ई थी वियो। हू जंहिंखे तालके भुज जे हिकु लेडी डॉक्टर जे अस्पताल में एडमिट करायो वियो, जंहिं डॉक्टरियाणी इलाज करण खां 2 हथ मथे करे छॾिया, पोइ हुनखे भुज शहर जे हिकु जनरल अस्पताल में मुंतक़िल कयो वियो, जंहिंमें हुनजो 5 ॾींहं इलाज लगातार हलंदो रहियो, पर बीमारी हुन ते पीड़ा हुन जा बार ॾेई छॾिया। हू जेको ननामी मूज़ी मर्ज़ सां पंहिंजी जान बचाइण ख़ातिर जंग में जुटियल रहियो, हू जंहिं ते ॾींहं गुज़रंदा विया ऐं डॉक्टरनि जूं लाइनूं ऐं कतारूं थींदियूं वयूं, हू जंहिंजे मर्ज़ खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जांचो वियो, हू जंहिंसां ज़िंदगी वफ़ा न कई, आख़िरकार 7 नवंबर 2018 अंगारे ते राति 3 बजे असां खां हमेशह लाइ विछड़ी ॾाढो परे हलियो वियो। कई आया विया कई ईंदा वेंदा, कई आया विया कई ईंदा वेंदा, आख़िरी सफ़र जा अनवर आख़िर मुसाफ़िर थींदा। बस धणी दर दुआ आहे त रब पाक मोहम्मद असलम समूह खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए। ॾाढो दूर हलियो वियो मिठड़ो, ॾाढो दूर हलियो वियो मिठड़ो, ॾेई सीने सूर हलियो वियो मिठड़ो, हा ॾेई सीने सूर हलियो वियो मिठड़ो।